हिन हेडलाइंस न्यूज़ लाइ असां सां ताउन कयो आहे। लेवल ही और 14 मई ते पंजाब में चूंड बाबत इलेक्शन कमीशन की नज़रसानी दरख्वास्त से ॿुधणी थी रही है। चीफ जस्टिस उमरता बंदयाल की सरबराही में 3 रुकनी बेंच 12:15 वगे केस की ॿुधणी कंदी। इलेक्शन कमीशन जो वकील सजील सवाती दलील जारी रखंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास थी रहियो आहे। मुल्की मुआशी सियासी सूरत हाल समेत बननुक़ाती एजेंडा ते गौर कयो वेंदो। रोड टू मक्का मंसूबे ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। ECC जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी बि एजेंडा में शामिल। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार की सदारत हेठ इक़्तिसादी राब्ता कमेटी जो इजलास थी रहियो आहे। हलंदड़ साल दौरान मुल्क में यूरिया भाण की खपत जो जायज़ो वरितो वेंदो। पास्को जी ख़राब थींदड़ कणक जे विकिरे लाइ क़ीमत जो पतो लगायो वेंदो। वज़ारत सिहत लाइ 10.5 अरब जी फ़नी सप्लीमेंट्री ग्रांट मंज़ूरी कई वेंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां तहरीक इंसाफ़ सेक्रेटरी जनरल असद उमर की गिरफ़्तारी कलदम करार। आज़ाद करण जो हुक्म। अदालत असद उमर के क़समनामो जमा कराइण जो हुक्म ॾई छॾियो। अदालत चयो त असद उमर पंहिंजा ट्वीट बि डिलीट करे क़समनामे जी भञकड़ी कई त सियासी कैरियर के विसारे छॾे। लाहौर हाई कोर्ट पारां फैसलाबाद ऐं ननकाना साहब में नंढी चूंड रोकण बाबत दरख्वास्त मंज़ूर। अदालत सेक्रेटरी इलेक्शन कमीशन सेक्रेटरी कैबिनेट ऐं क़ौमी असम्बली के नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो। पाकिस्तान में जमहूरी कदर इजहार की आज़ादी कानून की अमलदारी घुरूं था। अमरीकी परॾेही वज़ारत के तर्जुमान मैथ्यू मिलर चयो आहे त पाकिस्तान के हालतुनि जो जायज़ो वठी रहिया आहिनि। कंहिं सियासी जमात या उम्मीदवार ते का पोजीशन नथा रखनि। पाकिस्तान में तेल ऐं गैस के ठिकाणनि ते दहशतगर्द हमले ते अफ़सोस आहे। SSP घोटकी तनवीर अहमद पुने चयो आहे त कच्चे में ऑपरेशन दौरान ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। सभ खां वधीक मसइलो पंजाब जा ॿेट सनन हदनि में आहिनि। कच्चे में राणो शहर चांदी शहर परवेज़ जागीरानी जा टोला आहिनि। 65 मुलज़िम खे बाज़ियाब करायो। 37 धाड़ेल मारिजी विया ऐं 11 ज़ख़्मी कया विया आहिनि। 85 मददगार ऐं 100 ॾोहारी गिरफ़्तार कया आहिनि। कराची के इलाक़े मंगोपीर में ॿारनि की ॻाल्हि तां 2 धुरियुनि में झेड़ो। 2 ॼणा मारिजी विया। औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। वाक़े बाद मारिजी वियनि जा मर्द ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।